अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली कार आमया मारवी थी सबका पेरी शाम कंदासी हेडलाइंस। चेयरमैन वापडा लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड मुज़म्मिल हुसैन उहदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। जनरल रिटायर्ड मुज़म्मिल हुसैन चयो आहे त हुन पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म खे मोकिले छॾी आहे। इस्तीफ़ा जा सबब ॿुधाए नथो सघे। इस्तीफ़ा मंज़ूर थियण बाद तफ़सीली ॻाल्हि कंदो। पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून में पंजाब में पावर शेयरिंग लाइ ॻाल्हियूं। पीपल्स पार्टी जे वफ़द जी पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज सां मुलाक़ात। पीपल्स पार्टी पंजाब जे आइनी उहदनि तां दस्तबरदार थी वई। गवर्नर जो उहदो न वठण जो फ़ैसिलो। पीपल्स पार्टी 3 वज़ारतूं 2 ख़ासि मददगार ऐं स्टैंडिंग कमेटी जे चेयरमैनशिप घुरे वरिती। पीपल्स पार्टी पंजाब में 2 पार्लिमानी सेक्रेटरियुनि जा उहदा घुरे वरिता। ॿिन्ही पार्टियुनि जे अॻवान गॾिजी हलण ते इतफ़ाक़ करे वरितो। उस्मान बोज़दार रुगो नाले जो वॾो वज़ीर हो। मुखालफ़नि जे ज़हननि में फराह ख़ान छायल आहे। घर मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्लाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इमरान ख़ान मुखालफ़नि ते कूड़ा केस ठाहिया। मुखालफ़नि ख़िलाफ़ कूड़ा केस ठाहिण ते इमरान ख़ान खे शर्म अचणु घुरिजे। उस्मान बोज़दार खे फराह ख़ान ज़रिए हुकुम ॾिनो वेंदो हो। इमरान ख़ान अवामी भलाई जो को बि कमु न कयो। शेख रशीद खूनी मां जी ॻाल्हि वापसि न वठी त खेसि घर खां निकिरणु न ॾिनो वेंदो। इमरान ख़ान इंसान फरामोश शख्स आहे। संदसि ॻणितो मुल्क जे नाकाम तरीन सियासतदाननि में थिए थो। इतला जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम उमर चयो आहे त अॼु मुल्क में सियासी मुखालफ़तूं न पर दुश्मनियूं पैदा थी रहियूं आहिनि। मौजूदा हुकूमत जो मक़सदु मुल्क में इस्तिकाम पैदा करणु आहे। पीपल्स पार्टी 15 मई ते कराची में जलसे जो ऐलान करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त 15 मई ते कराची में जलसो कयो वेंदो। जलसे में बिलावल भुट्टो ज़रदारी जी शानदार आजियां कई वेंदी। 15 मई ते पॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदो। इमरान ख़ान चयो वर्ड्स ट्रम्प कार्ड आहे। इमरान ख़ान खे हटाइण लाइ आइन खे मुकमल फॉलो कयो। इमरान ख़ान जी रुगो फैन फॉलोइंग आहे। इमरान ख़ान रोज़ यूटर्न वठी रहियो आहे। पीटीआई कारकुननि खे हू सियासी कारकुन नथो सम्झे। सिंध में पानी जी खोट शिदत इख्तियार करे वई। कोटरी बेराज में 59% पानी खोट सबब फसलनि खे पानी जी फराहमी बंदि कई वई। सखर बेराज में भी पानी की खोट 48% ताईं पहुंची वई। फसलनि खे पानी फराहमी रोकी वई। कोटरी बेराज कंट्रोल रूम मूजिब अप स्ट्रीम में पानी जो वेकिरो 5090 क्यूसेक ऐं डाउन स्ट्रीम में पानी जो वेकिरो 205 क्यूसेक आहे। माहिरनि मूजिब बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू न थियो त फसलनि खे नुक़सान थींदो। नवाज़ लीग वटि के भी वीडियोस नाहिन ऐं असां अहिड़ी सियासत खे किरियल ऐं 3rd डिग्री सियासत समझदा आहियूं। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त सोशल मीडिया ते वीडियोस बाबति हलंदड़ ॻाल्हियूं अफ़वाह आहिनि। नवाज़ लीग वटि के भी वीडियोस मौजूदु न आहिनि। इमरान ख़ान जी कारकर्दगी जो रिकॉर्ड ई काफ़ी आहे। तहरीक इंसाफ़ मस्जिद नबवी में जेको गोड़ कयो उन ते कंध शर्म विचां झुकी विया आहिनि। वाक़े सबबि सऊदी अरब में पाकिस्तानियुनि शहरनि ते सख़्तियूं बि वधी वियूं आहिनि।
अशरफ औसाफ के अटॉर्नी जनरल मुक़ररु करण जो फ़ैसिलो वज़ीर आज़म अशतर औसाफ जी मुक़ररी जी मंजूरी ॾेई छॾी। अशतर औसाफ नवाज़ शरीफ़ जे दौर में बि अटॉर्नी जनरल रही चुको आहे। 2 भेरा एडवोकेट जनरल पंजाब में रहियो। वफ़ाक़ी वज़ीर शहरी रहमान बोर्ड ऐं चौमासी बरसातुनि दौरान नुक़सान खां बचण लाइ क़ौमी ऐं सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी खे तयार रहण जी हिदायत करे छॾी। शहरी रहमान चयो आहे त चौमासी बरसातुनि ऐं ॿियो दौरान शहरनि जी जानी ऐं माली नुक़सान जो ख़तरो आहे। हेल ताईं मथानी इलाइक़नि में ग्लेशियर पिघलण सबबि बोर्ड में चौमासी बरसातूं वधीक पवण जो इम्कान आहे। सीनियर साफ़ी तजा निगार ऐं दानिश्वर ख़ालिद हमीद फारूकी बेल्जियम जे शहर वर्सेस में लाडाणो करे वियो। कराची सां वास्तो रखंदड़ ख़ालिद हमीद फारूकी कुझु अरसे खां दिलि जी तकलीफ़ में वरतल हो। लंडन खां वर्सेस पहुचण ते खेसि दिलि जो दौरो पियो, जे सबबु हू लाडाणो करे वियो। ख़ालिद हमीद फारूकी डिघे अरसे खां यूरोप में रहंदड़ हो। वज़ीर आज़म ख़ालिद हमीद फारूकी जे लाडाणे ते ॾुख जो इज़हार कयो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सीनियर साफ़ी ख़ालिद हमीद फारूकी जे लाडाणे ते ॾुख जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ख़ालिद हमीद फारूकी केतिरी ॾहाकनि ताईं आलमी मामलनि ते ग़ैर मामूली रिपोर्टिंग कई। ख़ालिद हमीद जमहूरियत पसंद इंसान हो। संदसि सहाफ़ती ख़िदमतनि खे विसारे नथो सघिजे। मरहूम यूरोप में पाकिस्तान जो हिकु सघारो आवाज़ हो। संदसि लाडाणे सां यूरोप में पाकिस्तानी सहाफ़त में वॾो ख़ाल पैदा थी वियो आहे। लाहौर जी दहशतगर्दी जी ख़ात्मे वारी ख़ासि अदालत में मॉडल टाउन साने जी ॿुधणी। अदालत कार्रवाई बिना ॿुधणीअ जे 14 मई ताईं मुलतवी करे छॾी। राणा सनावला पारां हाज़िरी खां माफ़ी जी दरख़्वास्त दाख़िल कराई वई। दरख़्वास्त में इस्तदा कई वई त अदालत हाज़िरीअ लाइ नुमाइंदो मुक़ररु करण जो हुकुम ॾे। घरू वज़ीर हुजण सबबि अदालत में पेश थियण मुमकिन आहे। मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना सबबि का बि फ़ौतगी साम्हूं न आई। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिबि मुल्क में कोरोना जा वधीक 36 केस ज़ाहिर थिया आहिनि। हाकारी कोरोना केसनि जी शरह 0.46% रही आहे। सरहद भरिसां ॻोठाणो प्रेसरा नमूने गुम। वासन अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। जानपुर शहरी भरिसां पाणी जे वारे ते वियल उस्मान कोलाची मुबैना तौरु गुम थी वियो। नौजवान जे वालिद राहिब कोलाची जो चवणु आहे त खेनि शक आहे त संदसि पुट खे अगवा कयो वियो आहे। पडीगन भरिसां नुसरत केनाल में बुॾी वियल नींगर जो लाशत। 5 मरीहनि जो नींगर सदाम सियाल गुज़िरियल ॾींहुं केनाल में बुॾी वियो हो। ॿार जी लाश नवाबशाह भरिसां ॻोठ मीरजान मोहम्मद ख़ान जमाली वटां हथ आयो।